अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼु जे हिन जदीद दौर में जॾहिं सचाई जा सॾ वरनाइण लाइ केर बि तयारु कोन्हे, जॾहिं आवाम जे अहजनि खे लिकायो वञे थो ऐं जॾहिं कूड़ खे आम कयो वञे थो, तॾहिं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सिंध समेत दुनिया जे मसरूम माण्हुनि जो आवाज़ बणिजे थो। असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध वेब टीवी जे प्लेटफॉर्म तां आवाम जो आवाज़ जग जहान ताईं पहुचायूं था। हिन इदारे खे असीं पंहिंजी मदद पाण तहत हलाए रहिया आहियूं। नॉन प्रोफेशनल बुनियादनि ते हलंदड़ हिन इदारे खे अव्हां जे सहकार ऐं साथ जी ज़रूरत आहे। दुनिया जे मज़लूम माण्हुनि जो दर्द सीने में रखंदड़ कुझु साञाहवंदा हिन इदारे सां सहकार कंदा रहनि था। असांखे साथ ऐं माली सहकार जी ज़रूरत आहे। जेकॾहिं अव्हीं माली सहकार वसीले भरिजला बणिजणु चाहियो था त असां सां ईमेल वसीले राब्तो कयो। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com या वरी रेडियो जे प्रोग्रामनि जे बैनर ते लिखियल पते ते या फ़ोन नंबर वसीले असां सां राब्तो करियो। असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। उन सां गॾोगॾु रेडियो जी ऐप डाउनलोड करे रेडियो जा प्रोग्राम लाइव ॿुधंदा रहो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ॿावीह फरवरी 2026 आचर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर आवां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंध खे विरहाइण वारनि साज़िशनि ख़िलाफ़ ऐं सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारण लाइ सिंध मुतहद। मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं ते मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं मुनक़िद, रैलियूं पिणु कढियूं वियूं। सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण जो मुतालबो। सिंध ख़िलाफ़ साज़िशूं कंदड़ गवर्नर खे हटाइण जी घुर। गवर्नर कामरान ठिसोरी ख़िलाफ़ SDP पारां कराची में जलसे जो ऐलान। अवामी राज तहरीक गवर्नर हाउस जे घेराव जो पिणु ऐलान करे छॾियो। औरतुनि ते ज़ुल्म ख़िलाफ़ हैदराबाद में तक़रीब मुनक़िद। औरतुनि सां ज़्यादतियूं कंदड़ जवाबदारनि खे सख़्त सज़ाऊं ॾियण जो मुतालबो। डीपले में पुलिस हथां क़तल थियल रमज़ान खोसो जा क़ातिल गिरफ़्तार न थिया, वारसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। क़ौम परस्त अॻवान डॉक्टर इनाम सियाल जो टीझो। जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी समेत मुख़्तलिफ़ अॻवान शरीक। बलूचिस्तान में ज़ुल्म जी इंतहा, वधीक हिकु औरत खंभिजी वई। जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो बदस्तूर जारी। कराची मां बि वधीक 2 नौजवान खंभे गुम। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो बदस्तूर जारी आहे, जेको ख़तमु थियण जो नालो ई नथो वठे। बदीन मां वधीक हिकु औरत खे खंभे गुम कयो वियो आहे। खुशदार वारे इलाइक़े मां मुड़ुस ऐं 2 पुटनि जे खंभिजण खां पोइ औरत पिणु खंभिजी वई। मजमूई तौरु ख़ानदान जा 11 ॼणा खंभिजी चुका। खुशदार वारे इलाइक़े में छापो हणी शकी औरत हयात बीबी खे जबरी तौरु खंभे गुम कयो वियो। हयात बीबी जो मुड़ुस फज़ुल करीम ऐं 2 पुट नवाज़ ऐं दादशाह अॻु में ई खंभिजी चुका। फज़ल करीम ऐं संदसि 2 पुटनि नवाज़ ऐं दादशाह खे खुशदार ऐं हब चौकी वारे इलाइक़े मां जबरी तौरु खंभे गुम कयो वियो हो। 8 फरवरी ते हब में पाकिस्तानी फोर्सिस छापा हणी इन्ही साॻी ख़ानदान जे 7 माण्हुनि खे हिरासत में वठी नामालूम हंधि मुंतक़िल करे छॾियो हो।
जबरी तौर खंभे गुम कयल माण्हुनि में हयात बीबी जो सोट, अब्दुल रब, मोहम्मद रहीम, अब्दुल रज़ाक, अब्दुल मालिक ऐं शाहज़ेब, जहांगीर, शाहमीर ऐं नौरोज़ शामिल आहिनि। मजमूई तौर इन्ही ख़ानदान जा 11 ॼणा पाकिस्तानी फोर्सिस हथां खंभिजी चुका आहिनि। यादि रहे त गुज़िरियल कुझु अरसे दौरान बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियुनि में हिकु भेरो ॿीहर शिदत रिकॉर्ड कई वई आहे, जॾहिं त मर्दनि सां गॾु औरतुनि खे बि जबरी तौरु खंभे गुम कयो वञे पियो। जबरी गुमशुदगियुनि जे वधी वियल वाक़िअनि ते ह्यूमन राइट्स कमीशन, बलोच यकछती कमेटी ऐं खंभे गुम कयल माण्हुनि जे ख़ानदाननि जी तनज़ीम वॉइस फॉर बलोच मिसिंग पर्सन्स पारां ॻणती जो इज़हार कयो वियो आहे ऐं मुतालबो कयो वियो आहे त पाकिस्तान मां जबरी तौरु खंभे गुम कयल माण्हुनि जी आज़ादी खे यकीनी बणायो वञे। कराची मां पिणु बलोच नौजवाननि खे खंभे गुम करण वारो सिलसिलो जारी आहे। कराची ऐं कोयटा मां वधीक ॿिनि नौजवाननि खे जबरी तौरु खंभे गुम कयो वियो आहे। कराचीअ वारे इलाइक़े मां 26 सालनि जे मोहम्मद वल्द मालिक खे हिरासत में वठी नामालूम हंधि मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त कोयटा मां पिणु हिकु ॼणो खंभिजी वियो, जंहिंजी सुञाणप अब्दुल रज़ाक तौरु थी आहे। बलोच यकजहती कमेटी पारां एहतजाज जो सिलसिलो पिणु जारी आहे। काल्ह बि कोयटा में एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वियो ऐं एहतजाजी कैंप ते खंभे गुम कयल माण्हुनि जा वारस पिणु पहुता, जिन सख़्तु एहतजाज कंदे मुतालबो कयो त फौरी तौर ते जबरी गुमशुदगियूं रोकियूं वञनि। सिंध ख़िलाफ़ थींदड़ साज़िशुनि ख़िलाफ़ ऐं सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारण लाइ सिंध मुतहद आहे। काल्ह मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सेमिनार मुनक़िद कया विया, रैलियूं पिणु कढियूं वियूं ऐं मुतालबो कयो वियो त फौरी तौर ते सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां सिंधी ॿोली खे पिणु क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण जो मुतालबो कयो वियो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां पंहिंजे जारी कयल बयान में चयो वियो त सॼी दुनिया 21 फरवरी ते मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं मल्हाए थी। 21 फरवरी ते सॼी दुनिया पंहिंजे माउ ॿोलियुनि जी अज़मत, सुञाणप ऐं बका जो वचन नओं करे थी। हीअ ॾींहुं सिर्फ़ु हिकु तारीख़ न पर पंहिंजे वजूद, तहज़ीब ऐं तारीख़ जे ॻाढ़ापे जो ऐलान आहे। सिंधी ॿोली मुंहिंजे दड़े जी मिटी मां उभरी सदियुनि जे सफ़र में इल्म, अदब, तसौफ़, शाइरी ऐं मज़ाहिब जी अमीन रही आहे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे अॻवान डॉक्टर लखू लुहाणे ऐं डॉक्टर हिदायत भुट्टो पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त हिन ॿोली में धरती जी ख़ुशबू आहे, दरिया जी रवानी आहे ऐं माण्हुनि जी मुहबत जो मेठाज आहे। सिंधी ॿोली रुगो इज़हार जो ज़रियो न पर क़ौमी सुञाणप जो उहिञाण ऐं फ़िक्री आज़ादी जी अलम बरदार आहे। ॿोली असांखे पाण सां मिलाए थी, पंहिंजनि सां जोड़े थी ऐं पंहिंजी धरती सां ॻाढ़ापे जे पाड़नि खे वधीक मज़बूत करे थी। उन मौक़े ते अॻवान चयो त अचो त हिन माउ ॿोलीअ जे आलमी ॾींहं ते असीं पंहिंजी माउ ॿोली सां मुहबत, फ़ख़ुरु ऐं ॻाढ़ापे जो अमली इज़हार करियूं। पंहिंजनि घरनि, स्कूलनि, अदबी महफ़िलनि ऐं सोशल मीडिया ते सिंधी ॿोली खे अवलियत ॾियूं ऐं ईंदड़ नसलुनि ताईं उन जी हिफ़ाज़त, वाधारे ऐं तरक़ी जो पको पह करियूं। नौशहर फ़िरोज़ में पिणु सिंधी अदबी संगत पारां मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते गवर्नमेंट कैंपस हाई स्कूल में तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंखे अमजद मेमन, डॉक्टर मुमताज़ डिंगराज, बाक़िर हुसैन विस्तड़ो, नूर नबी राजपर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त मादरी ॿोलियुनि जी अहमियत रही आहे। हुननि मुतालबो कयो त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे ऐं ॿारनि खे प्राइमरी पंहिंजी मादरी ॿोली में पढ़ाई वञे। खरड़ाह में पिणु सिंधी अदबी संगत पारां एहतजाजी रैली कढी सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण ऐं सिंध ख़िलाफ़ साज़िशूं बंदि करण जो मुतालबो कयो वियो। एहतजाजी रैली जी अॻवानी सिंधी अदबी संगत जे मरकज़ी ऑडिटर मुर्तज़ा फुल, ग़ुलाम अली आमिर, हुसैन अली फुल, तन्हा सखावत शेख, इम्तियाज़ अली दुल्तानी ऐं ॿियनि कई। सिंधी अदबी संगत शाख कंदकोट पारां पिणु
गस्टा सदर उस्ताद असदुल्ला भुट्टो, सदाम हुसैन चाचड़, नूर अली जखराणी, नौरंग गोलाटो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी रैली कढी वई, जॾहिं त तक़रीब पिणु मुनक़िद कई वई। सिंधी अदबी संगत शाख नवां जतोई पारां पिणु ॿोलियुनि जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंखे नवीद हुसैन मल्लाह, अब्दुल हकीम मल्लाह, बहादुर ख़ासखेली, नवीद शाह, इम्तियाज़ मल्लाह, इमरान ख़ान हुलियो ऐं ॿियनि ख़िताब कयो। गढ़ी हसन में पिणु प्रेस क्लब में मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं जी मुनासिबत सां हिकु पुरवकार अदबी गरजाणी मुनक़िद कई वई। गरजाणी में नाम्यारनि अदीबनि ऐं दानिशवरनि शिरकत कई। नफ़ीस सुमरो, शहीद शेख, हाकिम अली कटोहर, मोहम्मद हसन खोसो ऐं ॿियनि ख़िताब कंदे सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण जो मुतालबो कयो। सिंधी अदबी संगत शाख तराई पारां पिणु मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं जी मुनासिबत सां हिकु बावकार गरजाणी कोठाए वई, जंहिंखे ख़िताब कंदे कबीर, अरशद बाग़ी, असलम आज़ाद समो, जमील मेमण ऐं ॿियनि चयो त सिंधी ॿोली ऐं सिंध ख़िलाफ़ु मुसलसल साज़िशूं वधी रहियूं आहिनि। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते गवर्नर खे हटायो वञे, सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे ऐं सिंध ख़िलाफ़ु थींदड़ साज़िशूं ख़तमु कयूं वञनि। सांगड़ में पिणु मादरी ॿोलियुनि बाबति तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंखे ख़िताब कंदे सिंधी अदबी संगत सांगड़ जे ज़िले राब्ता सेक्रेटरी अज़ीम रुंझो, उस्ताद निज़ामाणी, सांगड़ डेमोक्रेटिक अलायंस जे अॻुवाण जब्बार जुणेजो, पुनल सिरेवाल, STP अॻुवाण सलीम डाहिरी, कासिम आदल लगारी, अनवर लगारी, नूर ख़ान आदल पहवर, अब्दुल्लाह निज़ामाणी, अली ग़ुलाम जलबाणी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हिन मुल्क में सभिनी खां क़दीमी ॿोली सिंधी ॿोली आहे। उनखे क़ौमी ॿोली जो दर्जो नथो ॾिनो वञे। जेका सिंधी क़ौम सां वेसाह घाती आहे, उहा वेसाह घाती बंदि करे सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारण लाइ हालाणी में पिणु एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी मक़सूद मल्लाह, शाहनवाज़ सोलंकी, हफ़ीज़ पीरज़ादो, अमीर हालेपोटो, महताब अली विस्तड़ो, प्रोफेसर अब्दुल वाहिद मेमण, फ़ीज़ान अली चन्ना, निज़ामुद्दीन चन्ना ऐं ॿिया करे रहिया हुआ। सिंधी अदबी संगत शाख ठठो ऐं मकलीअ पारां ॿोलियुनि जे आलमी ॾींहं ते सिंधी अदबी संगत जी मरकज़ी औरत जॉइंट सेक्रेटरी गुल बीबी शाह जी अॻुवाणी में पब्लिक पार्क खां नेशनल प्रेस क्लब ठठे ताईं एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें वॾे तइदाद में अदीबनि, शाइरनि, साफ़ियुनि ऐं ॾाढनि शिरकत कई। उन मौक़े ते गुल बीबी शाह, रमज़ान मेमण, फ़क़ीर अकरम मंगणहार, सैयद अनवर अली शाह, डॉक्टर मारू ख़ुश्क ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त दुनिया जी क़दीम तरीन सिंधी ॿोली खे सरकारी सतह ते क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। मक़सूद रिंद में पिणु सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जे हवाले सां नेशनल प्रेस क्लब में सीनियर अदीब मीर हसन रिंद जी सदारत में मुज़ाकरो मुनक़िद थियो, जंहिंमें शौकीन अली रिंद, ख़ैर मोहम्मद रिंद, आबिद रिंद, बहादुर रिंद, राशिद अली ऐं ॿियनि शिरकत कई। सिंधी अदबी संगत ज़िले घोटकी पारां पिणु सगा घोटकी ऐं अंजमन तरक़ी पसंद मुसनफ़ीन घोटकी जे सहकार सां मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंजी सदारत ख़ूबसूरत शाइर सिकंदर उगाही कई, जॾहिं त सैयद अली रज़ा शाह, डॉक्टर मोहम्मद नवाज़ कलवड़, नूर तुनियो, एडवोकेट लाल बख्श घोटो, अयाज़ लतीफ़ दायो, रऊफ़ पारस दायो ऐं ॿियनि ख़िताब कयो। सिंध सागर पार्टी पारां पिणु घोटकी शहर में सिंधी ॿोली क़ौमी ॿोली कॉन्फ्रेंस ऐं सिंधी ॿोली क़ौमी ॿोली मुशाइरो मुनक़िद कयो वियो, जंहिंखे ख़िताब कंदे अॻुवाणनि सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण जो मुतालबो कयो। कॉन्फ्रेंस ऐं मुशाइरे जे सदारती पैनल में सिंध सागर पार्टी जो मरकज़ी सदर मंसूर जखड़, GA सिंध तहरीक जो चेयरमैन शबीर जमाली, सिंध सभा जो अॻुवाण सिंधी इरशाद, अवामी वर्कर्स पार्टीअ जो अॻुवाण बादल मलक, सिंधी अवामी मुहाज़ जो अॻुवाण कामरेड जमाल शाह, सिंधी अदबी संगत शाख घोटकीअ जो सेक्रेटरी सिकंदर मंगसी ऐं सिंधी अदबी संगत शाख खानपुर महर जो सेक्रेटरी डॉक्टर निसार शाह,
शामिल हुआ। कॉन्फ्रेंस के सिंध सागर पार्टी जे मरकज़ी अगवाननि मरकज़ी जूनियर नायब सदर गुलाम कादर महर, डिप्टी सेक्रेटरी सारंग महर, ज़िले घोटकी जे अगवान अबू जिब्रान, सिंधी अदबी संगत सिंध ज़िले घोटकी जे अगवान ज़िले राबता सेक्रेटरी सिकंदर ओगाही, माजिद मीराणी, अब्दुल हई भुट्टो, नामियारे साफ़ी लेखक अलहवराए बोज़दार ऐं डॉक्टर इलाही बख़्श घोटे पिणु ख़िताब कयो। सिंध दोस्त ऐं तरक़ी पसंद सियासी जमायतनि जे अॻुवाननि ऐं ॿोली माहिरनि सिंधी ॿोली जे हवाले सां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते पंहिंजा वीचार वंडिया। सिंधी ॿोली क़ौमी ॿोली मुशाइरे में आज़ाद महर, सिकंदर ओगाही, नवीद मुंतज़र, माजिद मीराणी, साजिद महर, अली मंसूर, अल्ताफ़ ओगाही, अशोक सागर ऐं ॿियनि पंहिंजी क़ौमी इनक़लाबी मज़ाहिमती शाइरी पेश कई। सिंधी ॿोली क़ौमी ॿोली कॉन्फ्रेंस जी शुरूआति शाह लतीफ़ जी वाई सां कई वई हुई। कलाकार सारंग कलादी ॿोली मुंहिंजी ॿांभियाणी ॻाए ख़ूब दाद हासिल कयो। नौजवान रागी नदीम कुमार पिणु क़ौमी शाइरी पेश कई। सिंधी ॿोली जे बाइख़्तियार इदारे पारां पिणु 3 नवनि किताबनि जो महूरत कयो वियो ऐं ॿोली कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं ते सिंधी ॿोली जे बाइख़्तियार इदारे पारां घण लसानी सिख्यालय टेक्नोलॉजी जो इस्तेमालु मसइला ऐं मौक़े जे उनवान सां हिकु ॾींहं जी कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंखे डॉक्टर शेर महराणी, मदद सिंधी, जामी चांडिये, सैयद ज़ुल्फ़कार अली शाह ऐं ॿियनि ख़िताब कंदे सिंधी ॿोली ते रोशनी विधी। सिंध जे विरहाङे वारियुनि थींदड़ साज़िशनि ख़िलाफ़ सॼी सिंध मुतहद आहे। सिंध जे क़ौमपरस्त पार्टियुनि ऐं सियासी समाजी अॻुवाननि तोड़े लेखकनि शाइरनि पारां सख़्तु रद्दअमल खां पोइ सिंध असेंबली पिणु ठहराउ पास करे वरितो आहे। वॾे वज़ीर सिंध जी वहदत, तारीख़ी हैसियत ऐं जाग्राफ़ियाई सलामती बाबति ठहराउ पेश कयो, जंहिंमें हुन चयो त सिंध रुॻो इंतिज़ामी एको न पर क़दीम तहज़ीबनि मां हिकु आहे, जंहिंजो पाड़ो सिंधी माथिरी जी तहज़ीब ऐं मुंहं जे दड़े सां जुड़ियल आहिनि। जॾहिं त ठहराव में चयो वियो आहे त सिंध विरहाइण या कराची खे धार सूबो ठाहिण जी कोशिश तारीख़, आइन ऐं जमहूरी क़दरनि ख़िलाफ़ हूंदी, उनजी सख़्तु मज़मत कई वञे। ठहराव में ऐलान कयो वियो त कराची सिंध जो अणटुट हिसो आहे ऐं रहंदो। पाकिस्तान ठाहिण वारो सूबो सिंध हो ऐं सिंध असेंबली हिन शहर में हुई। मुल्क दुश्मननि पाकिस्तान जे इतिहाद खे नुक़सानु पहुचाइण जी मुहिम शुरू कई आहे, उहो पहिरियों भेरो नाहे। जीअं सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडिये चयो आहे त PPI ऐं MQM हिकु सिके जा ॿ पासा आहिनि। पीपल्स पार्टी खे सिंध मथां मुसलत कयो वियो आहे। टंडे अलहियार में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हुन चयो त पीपल्स पार्टी जो इक़्तिदार इहो आहे त सिंध जो गैस, कोयलो, तेल दरिया पंजाब वटि हुजे, उन जे बदिले इक़्तिदार असां वटि हुजे। सिंध जो गवर्नर सिंध जी तारीख़ ते ग़लति बयानी करे रहियो आहे, उहो सिंध जी वहदत ऐं वजूद ख़िलाफ़ संगीन मसइला पैदा कंदो। MQM ऐं पीपल्स पार्टी सिंध ऐं सिंध जे माण्हुनि जी बर्बादी जूं ज़िम्मेवार जमायतूं आहिनि। सिंध जे गवर्नर खे फौरी तौर ते हटायो वञे। रियाज़ चांडिये जो वधीक चवणु हो त मुल्क जे ताक़तवर कुवतुनि सिंध मथां गुज़रियल 18 सालनि खां माना हाणे पीपल्स पार्टी जो तवील इक़्तिदार, जंहिंखे लॻभॻि अचे 20 साल थियण वारा आहिनि, 2 ॾहाकनि खां वठी डिघी हुकुमरानी मुल्क जी इस्टेब्लिशमेंट पीपल्स पार्टी जे हवाले कई। इहा डिघी हुकुमरानी का पीपल्स पार्टी जी अवामी जमहूरी ख़िदमतुनि जे एवज़ नाहे। पीपल्स पार्टी जी डिघी हुकुमरानी इंसानी हक़नि जी बहाली ऐं कानून जी हुकुमरानी ऐं सिंध जे अवाम जी ख़िदमत ऐं तरक्की, इंसाफ़, तालीम, सेहत, ज़राअत, अवामी मुआशी का बेहतरी ऐं सिंध जे माण्हुनि जी का मुआशी हालत बहितर करण जे बदौलत पीपल्स पार्टी जो इक़्तिदार नाहे। पीपल्स पार्टी जो इक़्तिदार आहे त दरिया पंजाब वटि हुजे,
पीपल्स पार्टी जो इक़्तिदार आहे त तेल ऐं गैस कोयलो पंजाब इस्तेमाल करे। पीपल्स पार्टी वटि आहे त करप्शन जो बोल बाला हुजे, कानून जी लताड़ हुजे, सिंध माण्हू जी मुआशी बदहाली हुजे, बुख गुरबत ऐं नाइंसाफ़ी ऐं ज़ुल्म जो कारो दौर हुजे। इहा पीपल्स पार्टी आहे जेका इस्लामाबाद डिज़ाइन कई आहे। न फ़क़ति पीपल्स पार्टी पर गवर्नर हाउस में हिकिड़ो खेपियो, हिकिड़ो स्मगलर, हिकिड़ो चोर गवर्नर हाउस में वेठो आहे। उहो वेहारे चवनि था त जेको आहे सो सिंध जी तारीख़ जी ग़लति बयानी करे ऐं कराची ऐं सिंध जी वहदत जे मुतलिक़ जेको कुझु उन खां ॻाल्हायो वञे थो, इहो सभु चोरनि ऐं ॾोहारनि खे वेहारे सिंध जी वहदत ऐं वजूद जे ख़िलाफ़ संगीन मसइला पैदा कराए वञनि था, जंहिंजी मां मज़म्मत कयां थो। इहा सॼी इस्टेब्लिशमेंट पीपल्स पार्टी MQM जी गॾियल शैतानी साज़िश आहे सिंध जे करोड़नि माण्हुनि जी तरक़ी, आज़ादी, इंसाफ़ ऐं ख़ुशहाली जे ख़िलाफ़। असां था चऊं त असां जो कोयलो उन में जेका बिजली पैदा थिए थी, दौलत उहा सिंध ते ख़र्च कयो। तव्हां था चओ त कराची वफ़ाक़ खे ॾियो। असां था चऊं त कराचीअ जो बंदर, कराची पोर्ट ऐं पोर्ट कासिम, ॿ पोर्ट उनजी दौलत सिंध जे माण्हुनि ते ख़र्च कयो। असां था चऊं त असांखे इंसाफ़ भरियो असांजे दरिया खे वहण ॾियो, पीअण जो पाणी, ज़राअत जो पाणी ऐं असांजी माहौलियात बहितर थिए, समुंड मथे न चढ़े, सिंध जो डेल्टा बचे ऐं सिंध जो इकोसिस्टम बचे। तव्हां था चओ त कराची वफ़ाक़ खे ॾियो। वफ़ाक़ त PI खां वठी बंदर खपाए पियो। वफ़ाक़ कंहिंजो नालो आहे? लुटमार जो नालो आहे त भई 10 अरब में PI खपाई अथनि, 12 अरब ऐं 11.5 अरब में मरियम नवाज़ जो जहाज़ वठी आया आहिनि। इहो तव्हांजो पाकिस्तान आहे, इहो तव्हांजो निज़ाम आहे। इरिगेशन सेक्रेटरी ऐं इरिगेशन वज़ीर ते नेब केस कया आहिनि। नेब अली हसन ज़रदारी खां वठी शर्जील ताईं केस कंदी आहे और नेब वारा पैसा वठी फ्री वेंदा आहिनि। ब्लैकमेलिंग जा नेब जा इदारा आहिनि। चोरनि ऐं क्रिमिनल्स खे, ज़रदारी माफ़िया खे इक़्तिदार ते विहारे करोड़नि सिंधियुनि खे बदहाली में, तबाही ऐं बुख में धिके छॾियो अथव। हुन पीअण जो हटे, मगर जो पीपल्स पार्टी बैठी है वो भी गैर कानूनी है। गवर्नर भी खेपिया और चोर और स्मगलर है, तो पीपल्स पार्टी चोर और लुटेरी है। ये दोनों जमायतें तबाही का नाम है, सिंध की तबाही का नाम है, तरक्की का नाम MQM पाकिस्तान या पीपल्स पार्टी नहीं, ये बर्बादियों का नाम है। जो बर्बादी बिठाई गई है मुस्तकिल तौर पर सिंध के लोगों के ऊपर। हमने तरक्की नहीं, हमने अजाब और भूख और अफलास का नंगा राज देखा है जो सिंध में चल रहा है। अरे भला सिंध में अपोजिशन के ताकतवर पसंद ही नथा कनि। चूंडू इलेक्शन सिस्टम जाली ऐं क्रिमिनल्स आहे। उनमें मकामी या ग़रीब माण्हू जे अचण जूं, अवामी क़यादत जूं सभु राहूं इलेक्शन सिस्टम में बंदि आहिनि। उहा पैसे ऐं इस्लामाबाद जी ताक़त सां लड़ी ऐं हासिल कई थी वञे। तंहिं करे अपोजिशन, असां ई सिंध जा हक़ीक़ी कॉम्प्रेस अपोजिशन आहियूं, जंहिंखे सरकार मुसलसल मारे थी ऐं असांखे डिॼारे थी ऐं मुसलसल जेलनि में असांखे विझे थी, असांखे ख़ौफ़ज़दा कयो थो वञे, असांखे पुरअमन अवामी तौर ते सियासत करणु नथी ॾिनी वञे। ॿी ॻाल्हि, पीपल्स पार्टी कंहिंखो मुतालबो करे थी त गवर्नर खे हटायो। आसिफ ज़रदारी रखियो आहे, उहो हटाए, छो नथो हटाए? इस्लामाबाद में आसिफ ज़रदारी जी हुकूमत आहे, सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, पोइ हुनखे छो नथा हटाइनि? ड्रामा था कनि, नारा कूड़ा मरवेसू 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 जे नाले में करोड़नि सिंधियुनि खे बुख ऐं अज़ियत ऐं गुरबत में पीपल्स पार्टी ऐं MQM मारे छॾियो आहे। सिंध जी वहदत ख़िलाफ़ साज़िशनि ख़िलाफ़ 12 अप्रैल ते जनाह पार्क कराची में
कराची सिंधाए जे उनवान हेठि STP पारां जलसो मुनक़िद करण जो ऐलान कयो आहे। सिंध जे गवर्नर खे फौरी तौरु हटाइण जो पिणु मुतालबो कयो वियो आहे। STP जी सेंट्रल कमेटी जे इजलास खां पोइ पार्टी चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी ख़िताब कंदे चयो त गवर्नर हाउस में सिंध जी वहदत ख़िलाफ़ थींदड़ सरगर्मियुनि सबबि सूबे में बेचैनी वधी रही आहे। तंहिं करे वफ़ाक़ी हुकूमत आइनी ज़िम्मेवारी निभाईंदे मौजूदा गवर्नर खे उहिदे तां हटाइण लाइ फौरी क़दम खणे। हुन चयो त गवर्नर वफ़ाक़ जो नुमाइंदो हूंदो आहे, खेसि गैर जानिबदार रहंदे सूबे जी वहदत ऐं आइनी हैसियत जो एहतराम करणु घुरिजे, पर मौजूदा गवर्नर नस्ल परस्ती जे बुनियाद ते गवर्नर हाउस में मेड़ाका करे रहियो आहे, जेको अफ़सोसनाक अमल आहे। डॉक्टर कादर मक्सी वधीक चयो त वज़ीर अज़म सदर ममलकत खे ख़त लिखी गवर्नर खे हटाइण जी सिफ़ारिश करे त जीअं सिंध जी अवाम में पैदा थियल बेएतमादी ख़तमु थिए ऐं सियासी इस्तेहकाम बहाल थी सघे। हुन ऐलान कयो त 12 अप्रैल ते जना पार्क कराची में थींदड़ कराची सिंधाए जलसो तारीख़ी नोयत जो हूंदो, जंहिंमें लखें माण्हू शिरकत करे वाज़ह पैगाम ॾींदा त कराची सिंध जो अणटुट हिसो आहे। हुन चयो त हीउ जलसो सिंध जी वहदत, अमन ऐं भाइपे जे अज़म जी तजदीद हूंदो। STP चेयरमैन वधीक चयो त सिंध हुकूमत कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन खे मुनासिब फंड फ़राहम करे त जीअं शहर में तरक़ियाती कम तेज़ थी सघनि ऐं शहरी मसइलनि जो मुस्तक़िल हल निकिरी सघे। हुन कराची लाइ अलॻि कम्यूनिटी पुलिस या कंहिं बि नई फोर्स जे क़याम वारी तजवीज़ खे सख़्ती सां रद्द कंदे चयो त जेको बि कानून लागू कंदड़ इदारो हूंदो उहो IG सिंध जे मातहत हुजणु घुरिजे। अलॻि पुलिस ढांचो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो, छो त उहो सिंध जे इंतिज़ामी वहदत खे कमज़ोर करण जी कोशिश हूंदी। डॉक्टर कादर मक्सी वधीक चयो त कराची खे सूबो ठाहिण या वफ़ाक़ हवाले करण जूं ॻाल्हियूं कंदड़ मुल्क दुश्मन क़ुवतनि जा आलाकार आहिनि, जेके गैर मुल्की एजेंडाउनि ते कमु करे रहिया आहिनि। हुन चयो त कराची खे हांगकांग या ताइवान जियां बणाइण जा ख़्वाब ॾिसंदड़नि खे इहो न विसारणु घुरिजे त कराची सिंध जो अणटुट हिसो ऐं सिंधी क़ौम जो रूह आहे। जेकॾहिं अहिड़ो को क़दम खंयो वियो त मुल्क अंदरि शदीद सियासी बहरान पैदा थी सघे थो, जेको मुल्क जी सालिमत लाइ ख़तरनाक हूंदो। हुन उर्दू ॻाल्हाईंदड़ समेत कराची जे समूरनि रहवासियुनि खे अपील कई त जेके सिंध खे पंहिंजी माउ सम्झनि था, से 12 अप्रैल जे जलसे में भरपूर शिरकत करे सिंध जी वहदत बाबति पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ अदा कनि। इजलास में वाइस चेयरमैन इंजीनियर गुलज़ार सुमरो, हैदर शाहानी, होत खान गाॾही, डॉक्टर अब्दुल हमीद मेमण, कादर चन्ना, डॉक्टर अहमद नूनारी, डॉक्टर सुमार मंगरियो, गौतम चन्ना ऐं ॿिया पिणु शरीक थिया। अवामी राज तहरीक पारां पिणु गवर्नर खे हटाइण लाइ गवर्नर हाउस कराची साम्हूं एहतिजाजी धरणे जो ऐलान कयो वियो आहे। अवामी राज तहरीक जे सरबराह सैयद ख़लील अहमद गवर्नर सिंध कामरान टेसोरी जे ख़िलाफ़ गवर्नर हाउस ॿाहिरां एहतिजाजी धरणे जो ऐलान कयो आहे। सैयद ख़लील मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध जे ख़िलाफ़ साज़िशूं कंदड़ तहसुब परस्त गवर्नर खे हाणे बर्दाश्त नथो करे सघिजे। हुन सिविल सोसाइटी, शहरियुनि, वकीलनि ऐं शाइरनि अदीबनि खे अपील कई त हज़ारे सिंधी नौजवान कराची पहुची हिकु आवाज़ बणिजनि त टेसोरी कंहिं बि सूरत में मंज़ूर नाहे। अवामी राज तहरीक पारां 28 फरवरी ते गवर्नर हाउस आॾो एहतिजाजी धरणो हंयो वेंदो। अवामी तहरीक जे अॻुवाणनि चयो आहे त पीपल्स पार्टी जी क़यादत गवर्नर कामरान टेसोरी लाइ ड्रामा करे सिंधी असेंबली में ठहराव पेश करण बदिरां सदर आसिफ ज़रदारी खे आइनी इख़्तियार आहे त हूअ गवर्नर खे हटाए छॾे। वफ़ाक़ में वज़ीर अज़म बि पीपल्स पार्टी जे वोटनि सां चूंडियो वियो आहे। सिंध जो अवाम सदर आसिफ ज़रदारी खां सवाल थो करे त हू गवर्नर कामरान टेसोरी खे हटाइण लाइ तयारु छो नाहे। मुराद शाह जो ड्रामा करे सिंधी असेंबली में कामरान टेसोरी लाइ ठहराव पेश करणु दोखे खां सवाइ ॿियो कुझु बि नाहे। अहिड़ो इज़हार अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, मरकज़ी अॻुवान मुरवत हाले पोटो ऐं नूर नबी पली जो पंहिंजे गरियल बयान में कयो आहे। अवामी तहरीक जे अॻुवाननि चयो आहे त पीपल्स पार्टी जी क़यादत कुर्सी ख़ातिर हर सिंध दुश्मन अमल में इस्टेब्लिशमेंट सां शामिल रही आहे। सदर आसिफ ज़रदारी 6 किनारनि जी मंज़ूरी ॾिनी। आदमशुमारी में सिंध जे माण्हुनि जा अंग अखर घटाया विया। पहिरीं पीपल्स पार्टी चयो त आदमशुमारी जा अंग अखर दुरुस्त न आहिनि ऐं पोइ कुर्सी ख़ातिर वॾे वज़ीर
कूड़ी डिजिटल आदमशुमारी जा अंग अखर तस्लीम कया। कैनालनि जे बारे में बि ईअं कयो वियो। पीपल्स पार्टी जे हुक्मरान सिंध जा ॿेट वफ़ा खे लिखी ॾिना। ॿिटे बल्दियाती निज़ाम जी मंज़ूरी ॾिनी। सिंध जे एहतिजाज खां पोइ ॿेट ऐं ॿिटू बल्दियाती निज़ाम वापसि थिया। सिंध खे ॿिनि हिसनि में विरहाइण ऐं कराची सूबे लाइ मुहिम हलाईंदड़ कामरान टेसोरी खे सदर आसिफ ज़रदारी गवर्नर जे उहिदे ते विहारे वेठो आहे। सिंध असेंबलीअ जे मुराद शाह वारे ड्रामे खे सिंध जो बाशूर अवाम चङी तरह सम्झे थो। अवामी तहरीक जे अॻवाननि पंहिंजे बयान में वधीक चयो आहे त सिंध जे कचे में ग़ैर क़ानूनी हथियारनि जे विकिरे, माण्हुनि खे भूंगेवज़ धाड़ियलनि पारां अगवा करणु, धाड़नि फुरनि वारनि ॾोहनि में सरदारनि वॾेरनि जागीरदारनि सां गॾोगॾु पुलिस मुलविस आहे। सॼी सिंध में पुलिस माफ़िया वांगुरु कमु करे थी। सिजावल भरिसां हादसे जो शिकार बणियल पुलिस वेन मनशा सां भरियल हुई। वापारी दानिशमतीन अगवा केस में मुलविस पुलिस एहलकार खे ॿीहर DIG ट्रैफ़िक मुक़ररु कयो वियो आहे। औरतुनि जे हक़नि लाइ जाखोड़ींदड़ आशा धारेजो चयो आहे त हाणे टेसोरी बदहवास थी चुको आहे। जहिड़े नमूने ॻाल्हाइण जी अदाकारी करे थो, लॻे थो त इंडिया जे फिल्मनि जो घणो असरु अथसि। फिल्मी डायलॉग पाण वटि रखे। अल्ताफ़ हुसैन जहिड़े मॉडल जो हाल बि अल्ताफ़ हुसैन जहिड़ो थींदो। हाणे झंग जो कानून शींहं खे सेखारे थो। सिंध असेंबली बिल मंज़ूरु कयो, सुठी ॻाल्हि आहे। सिंध सूबे खे हाणे टेसोरी नथो खपे। सिंध सरकार खे सदर ज़रदारी अॻियां खुलियल मौक़िफ़ रखणु घुरिजे त हाणे सिंधी अवाम MQM जा राग बर्दाश्त न कंदी। घणो तव्हांजी गॾियल हुकूमत बर्दाश्त कई वई आहे। हाणे बसि ऐं हाणे फौरी तौर ते गवर्नर खे हटायो वञे। ईरान ऐं अमेरिका में छिकताण वारी सूरतहाल बरक़रार आहे। छिकताण वारी सूरतहाल जे करे ऑस्ट्रेलिया, स्वीडन ऐं सर्बिया पंहिंजे शहरियुनि खे फौरी तौर ते ईरान छॾण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इन खां अॻु अमेरिका ऐं कुझु ॿिया यूरोपी मुल्क पिणु, जिन में जर्मनी, पोलैंड ऐं बेल्जियम शामिल आहिनि, उहे पिणु पंहिंजनि शहरियुनि खे फौरी तौर ते ईरान मां निकिरी वञण जो चई चुका आहिनि। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जे ॿिए ॾींहुं टैरिफ वधीक वधाए छॾिया आहिनि। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐलान कयो आहे त आलमी सतह ते 15% टैरिफ लागू कंदुसि। सिंध जे सुञाण धुरियुनि पारां सिंध में निगरियुनि ऐं औरतुनि सां ज़्यादतियुनि जे वाक़िअनि खे अफ़सोसनाक करार ॾींदे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। हैदराबाद में थियल तक़रीब खे ख़िताब कंदे औरतुनि जे हक़नि लाइ जाखोड़ींदड़ शाज़िया निज़ामाणी, सीमी कमाल, रुबीना चांडियो ऐं ॿियनि चयो त चुटारियूं ऐं जैकमाबाद में औरतुनि सां ज़्यादतियुनि वारा वाक़िआ अफ़सोसनाक आहिनि। जैकमाबाद में औरत सां ज़्यादती कई वई न्याणियुनि ऐं संदनि ख़ानदान खे धमकियूं ॾियण जो सिंध हुकूमत नोटिस वठे। सिंध वाहिद सूबो आहे जिते औरतुनि जे तहफ़ुज़ ऐं हक़नि लाइ क़ानून मौजूदु आहे, पर पुलिस ऑफिसर ऐं केतिराई जज उन्ही खां अणॼाण बणियल आहिनि। औरतुनि ते तशदुद ऐं ज़्यादती में मुलविस जवाबदारनि खे सज़ाऊं मिलनि हा त फ़ातिमा फ्रोड जो केस लुढ़ी न वञे हा। ज़्यादतीअ जे मुतासिर औरतुनि जे केस खे जरगन वसीले लोढ़ण वारे अमल बाबति रियासत खे फौरी तौर नोटिस वठणु घुरिजे। जसकम कराची डिवीज़न जे अॻवान डॉक्टर इनाम सियाल जे टीजे जी तक़रीब गुलशन हदीद में संदसि रिहाइश गाह ते थी, जंहिंमें जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी ऐं ॿिया शरीक थिया। उन मौक़े ते सनान कुरैशी ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टर इनाम सियाल जो विछोड़ो इंतिहाई तकलीफ़ ॾींदड़ आहे। हुन में बहितर तनज़ीम साज़ी जूं ख़ूबियूं मौजूदु हुयूं। संदसि ख़ाल नथो भरे सघिजे। दादू में वापारियुनि पारां ग़ैर मयारी सामान विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। अंजमन ताजरान ज़िले दादू में वापारी अॻवाननि पारां फुटपाथ ते नॉन कस्टम पेड ऐं ग़ैर मयारी सामान विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे क़ानूनी कार्रवाई जो मुतालबो कयो वियो। नौशहरे फ़िरोज़ में ॻोठाणनि जो स्कूल बंदि कराईंदड़नि ख़िलाफ़ एहतिजाज। ॻोठ बहराम सोलंगी जे रहवासियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे कार्रवाई जो मुतालबो कयो।
डीपले में पुलिस हथां बेदर्दी सां क़त्ल कयल नौजवान रमज़ान खोसो जे वारसनि पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कुझु महीना अॻु बेदर्दी सां क़त्ल कयल रमज़ान जे वारसनि एहतिजाज कयो। उन मौक़े ते लखारी खोसे ऐं ॿिनि चयो त असांजे गभरू नौजवान रमज़ान खोसो खे डीपलो पुलिस राह वेंदे शहीद कयो। इंसाफ़ कयो वञे। असांजे दाहनि बावजूदि जवाबदार कानून खां ॾाढा बणियल आहिनि। सरेआम घुमनि था पर पुलिस उन्हनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ाऊं ॾिनियूं वञनि। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन